नाज़रीन, हैदराबाद प्रेस क्लब में SS न्यूज़ वेब चैनल के नुमाइंदनि जी मीटिंग कोठाई वई। मीटिंग में सॼी सिंध मां रिपोर्टरनि शिरकत कई। हैदराबाद मां SS न्यूज़ के रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब हैदराबाद प्रेस क्लब में कोठायल SS न्यूज़ वेब चैनल की मीटिंग में CEO साजिद सोलंकी साहब, मैनेजिंग डायरेक्टर नज़र सियाल, डायरेक्टर न्यूज़ इमदाद सीलरो, सीनियर सहाफ़ी वफ़ा रज़ा, न्यूज़ एंकर फराज शाह, आयशा सज्जाद, सरफराज सियाल, हैदराबाद प्रेस क्लब के सीनियर मेंबर इरशाद चन्ना और सिंध के मुख्तलिफ़ शहरन मां SS न्यूज़ के नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। SS न्यूज़ वेब मीडिया ग्रुप के CEO साजिद सोलंकी साहब जो हाल में पहुंचण ते गुलनि सां शानदार आदर भाव कयो वियो। उन मौके ते प्रोग्राम की बाकायदा शुरुआत तिलावत कलाम पाक से शुरू कई वई, जंहिं बाद समूरन आयल दोस्तन के आजियाणो पेश कयो वियो। मीटिंग में सदारती खिताब कंदे CEO साजिद सोलंकी इदारे जा मोल मता और मकसद बयान कंदे चयो त डिजिटल मीडिया की दुनिया में असां नवाण आणण चाहियूं था। रिवायती कम खां हटी गैर रिवायती कम के तरजीह ॾिनी वेंदी। उन मौके ते साजिद सोलंकी साहब जल्द एक अखबार और सैटेलाइट चैनल आणण जो पिण ऐलान कयो, जंहिंखे समूरन दोस्तनि ताड़ियूं वॼाए वेलकम कयो। SS चैनल का पोइ असां पंहिंजी अखबार आणण वारा आहियूं, जेका 1 महीने में या 2 महीने के अंदर अची वेंदी। SS न्यूज़ जेको हिनमहिल डिजिटल चैनल आहे, हिन खे सैटेलाइट ते आणण लाइ असां पंहिंजो जेका सो ॾेई छॾिया आहिनि, कागज़ डॉक्यूमेंट्स ॾेई छॾिया आहिनि। इंशाल्लाह अनक़रीब सैटेलाइट ते बि अची वेंदासीं। पर दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त हिन चैनल खे वधायो, सब्सक्राइब करायो, लाइक करायो, यूट्यूब के वधायो। प्रोग्राम में SS न्यूज़ के डायरेक्टर इमदाद सीलरो न्यूज़ के हवाले से रोशनी विधी और चयो त मुआशरे में सिर्फ खराबियों कोन्हनि, सुठायूं बि आहिनि, उन्हनि खे बि ज़रूर उजागर करणु घुर्जे। असांखे रिवायती कम नाहे करणो, गैर रिवायती कम करणो आहे ऐं अहिड़ो कम करणो आहे जिन खे ॿिया नज़रअंदाज था कनि। जेकी पैकेजिस ठाहियो था उहे जामे हुजनि, ठोस हुजनि ऐं मुतालियाती हुजनि। उन मौके ते मैनेजिंग डायरेक्टर नज़र सियाल ॻाल्हाईंदे चयो त न्यूज़ में क्वालिटी ते को बि समझौतो न कयो वेंदो। हुन मार्केटिंग जे हवाले सां पिण रिपोर्टरनि खे हिदायतूं ॾिनियूं। जी मूं जॉइन कयो त साजिद साहब जी 2 शयूं हुयूं मुंहिंजे मथां त बाबा, पहिरीं ॻाल्हि त मूंखे रिज़ल्ट खपे, ॿी ॻाल्हि त मूंखे टाइम खपे। तव्हां यकीन कंदो, सुबुह 9 बजे ईंदो आहे, राति जो 3 बजे घर वेंदो आहे, जॾहिं खां इदारो स्टार्ट थियो अॼु ताईं बि। ऐं साजिद साहब कारोबारी माण्हू आहे, सिंध जे कहिड़े कुंड में बि हुजे, राति जो 2 बजे फ़ोन कयो, नज़र वाह ऑफिस में वेठो ई आहियां, अचां न अचां, ऐं डेली ईंदो आहे। ईअं न आहे, हर रिपोर्टर जी ख़बर वठंदो आहे। हिन रिपोर्टर कहिड़ियूं ख़बरूं मोकिलियूं, हिन रिपोर्टर कहिड़ियूं ख़बरूं मोकिलियूं, हिन रिपोर्टर कहिड़ियूं ख़बरूं मोकिलियूं। असां वटि मार्केटिंग कंदासीं, असां कुझु पंहिंजे इदारे लाइ महिनत कंदासीं त अॻिते वधंदासीं। सीनियर सहाफ़ी वफ़ा रज़ा ॻाल्हाईंदे चयो त सिंध सॼी सोन आहे, केतिरा ई लाज़वाल किरदार आहिनि, तारीख़ी माग मकान आहिनि, जिन ते स्टोरियूं ठाहियूं वञनि। ज़िंदगीअ में सभु कम ॾुखिया आहिनि ऐं करण वारे लाइ को बि कमु ॾुखियो न आहे। एग्रीकल्चर यूनिवर्सिटी आहे, हुते मुल्क जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी आहे। एक्सक्लूसिव ॾे असांखे, डॉक्यूमेंट्रीज़ ॾे असांखे, शयूं असांखे ठाहे ॾे। उते कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं थियनि थियूं, त उते कमु करे। उते हिकिड़ी खेसाना मोरी आहे, खेसाना मोरी बि स्टोरी आहे, खेसाना मोरी बि स्टोरी आहे, उन ते तव्हां कमु करियो। शहदाद कोट आहे, सिंध जो हिकिड़ो वॾो शहरु आहे, तारीख़ी शहरु आहे। ऐं शहदाद कोट जे दोस्त खे चवंदुसि त उहा असांखे स्टोरी ॾे, कोटू मोटू चौक छा आहे, इहो कीअं पियो आहे, इन ते इहो नालो कीअं पियो आहे। तव्हां माण्हूअ खे पंहिंजी हिस्ट्री ॿुधायो, माण्हूअ खे पंहिंजी तारीख़ ॿुधायो, माण्हूअ खे ख़बर पवे त हीअ आहे छा। मीटिंग में मानी के वक़्फ़े बाद प्रोग्राम की ॿीहर शुरुआत कई वई, जंहिंमें समूरन रिपोर्टरनि खे इदारे जा लोगा पिण ॾिना विया।